बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एक नई वीडियो साण करे अवां जो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। उमेद करियूं था त अवां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाह ऐं चङा भला हूंदा। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अवां खे सदाईं पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, अॼु जी असांजी वीडियो जो मौज़ू आहे सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंध। दोस्तों, सिंध पुराणे ज़माने खां वठी दरवेशनि ऐं वलियनि जो मस्कन पई रही आहे। इन करे सिंध मुतबरिक ऐं भागन वारी आहे। दुनिया जे पहिरें इंसान अबुल बशर हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं बहिश्त मां कढियो वियो, तॾहिं हू जंहिं ज़मीन जे टुकरे ते लथो उहो सिंध जो ई ख़ितो हो। सभु मौरिख़ हिन ते मुतफ़िक़ आहिनि त आदम अलैहिस्सलाम सिंध में लथो। मौलाना सैयद सुलेमान नदवी लिखे थो त आदम अलैहिस्सलाम सरांदीप में लथो। मोहम्मद इस्माइल अरसाणीअ जो रायो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लहण जो हंधु सरांदीप आहे, त पोइ इहो बि सिंध जो किनारो हो ऐं अरबी समुंड असल में समुंड कोन पर ख़ुश्क हो। मौलाना आज़ाद बलग्रामी पंहिंजे किताब सबहतुल मरजान में संदन ऐं तफ़सीरनि जे हवालनि सां लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश सिंध में थी। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जो चवणु आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ हिन सरज़मीन ते थी। मतिलब त आदम अलैहिस्सलाम हिन ई ज़मीन ते लथो। पाण आसमानी बहिश्त मां इंसानी ज़ात जे सुख, आराम ऐं ख़ुराक लाइ जेकी तोहफ़ा आंदऊं, तिन मां केला, लीमा ऐं खारकूं आहिनि, जेकी हिन वक़्तु सिंध में आम जाम आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम ते सिंध में पहिरियों भेरो वही लथो। अहिड़ीअ तरह सारी दुनिया लाइ तौहीद इलाहीअ जो पैगाम सिंध मां ई शुरू थियो। नूर मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पेशानीअ में अमानत हो, इन्हीअ करे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इब्तिदाई ज़हूर हिन ई सरज़मीन में थियो। अहिड़ीअ तरह नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों मुबारक किरणो बि सिंध में आयो ऐं वही ख़्वाहे नबूअत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों मरकज़ सिंध आहे ऐं इन नबूअत मुहम्मदीअ जो आगाज़ सिंध में थियो। इहो ई सबबु आहे जो पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूंखे सिंध मां रब्बानी ख़ुशबू अचे थी। हज़रत शीस अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम जो हम शक्ल पुट हो, जंहिंखे तौरात में सीत जे नाले सां सॾियो वियो आहे। अल्लाह ताला हज़रत शीस अलैहिस्सलाम खे इहा ताक़त बख़्शी हुई जो ज़मीन ख़्वाह पाणी जिते बि रहियो सभु संदसि नाले सां सॾिजण लॻा। मौरिख़ लिखनि था त इहो सिंध में रहियो, इन करे सिंध संदसि नाले में सीत सॾिजण लॻी, जंहिं मां फिरी सिंध थियो। संदसि सारो बादशाही ख़ितो बि सिंध हुकूमत सॾिबो हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम खे नबूअत मिली। संदसि दौर में तूफ़ान अज़ीम आयो, जंहिंजा आसार सिंध में बि मिलनि था। तूफ़ान नूह खां पोइ ही मुल्क नूह अलैहिस्सलाम जे नसुल खे मिलियो। नूह अलैहिस्सलाम खे हाम, साम ऐं याफ़स पुट हुआ, जिन सिंध में रहण पंहिंजे लाइ बा इज़्ज़त सम्झो। हाम खे ॿ पुट हुआ, हिंद ऐं सिंध। सिंध हिन मुल्क में रहियो, जंहिंजे नाले पुठियां ही मुल्क सिंध सॾिजण लॻो, जेको संदसि 61 मुल्कनि मां 43हों मुल्क हो। अल्लामा इब्न खल्दून बि हिन ॻाल्हि जी तस्दीक़ कई आहे। हू लिखे थो त नूह अलैहिस्सलाम जे हिकु पोटे सिंध जी निस्बत सां हिन मुल्क जो नालो सिंध थियो, जंहिं सिंध ते हुकूमत कई हुई। क़ुरान शरीफ़ में जंहिं असहाबुल रस्द क़ौम जो ज़िक्र आयो आहे, इन लाइ मोरख़ीन जो चवणु आहे त उहा सिंध जी क़ौम हुई, जंहिं ते हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे पुट हज़रत यहूदा जी औलाद मां नबी मोकिलियो वियो हो। उहो ज़मानो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां थोरो अॻु में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां पोइ जो हो। उहे माण्हू सिनोबर जे वण जी पूॼा कंदा हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बरगुज़ीदा ऐं अवलुल अज़्म पैगंबर हो, जेको फ़िरऔन जे ॾींहंनि में आयो। मौलाना गिरामी साहब जो चवणु आहे त हू सिंध में बि आया हुआ। इन में सिंध वापारी लिहाज़ खां सारी दुनिया में मशहूर हुई। मिस्र सां बि हिन जो वॾो वापारु हलंदो हो। फ़िरऔन जे लाश जी मम्मी ठाहिण लाइ सिंध मां मसालियो घुरायो वियो। उन दौर में गगर, खौर, लाख, नीर ऐं मेंदी सिंध मां वेंदी हुई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि अल्लाह जो नबी हो। तौरेत में आयल आहे त हुन लाइ सिंध मां मोर, अगर, मुश्क, अंबीर, गेंडा ऐं सोन ॿेड़ियुनि रस्ते यरूशलम वेंदो हो, जेको हेकल सुलेमानी लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। इन जो ज़िक्र अल्लामा इब्न खल्दून बि कयो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते इंजील नाज़ुल थियो। इंजील में सिंध जी नफ़ीस ऐं मलाइम मलमल जो ज़िक्र बि मिले थो, जंहिंखे सिंडण सॾियो वियो आहे, जेको असल में सिंधिण आहे। इंजील में आहे त हज़रत मसीह अलैहिस्सलाम खे जंहिं कपिड़े में
वेढ़ियो वियो हो सो सिंध जो हो। इंजील में सिंध जे सुट मां ठहियल रसनि जो पिणु ज़िक्र कयो वियो आहे, जंहिंमां पुराणे ज़माने में ॿेड़ियुनि खे ॿधो वेंदो हो। तारीख़ुनि मां मालूम थिए थो त सिंध जा उन ज़माने में केतिरा ई माण्हू वापार ऐं तिजारत जे सिलसिले में सॼी दुनिया में पखिड़िजी विया, जिन मां केतिरा ई अरब ऐं यमन में पहुची विया। जेकी सिंधी ज़ातियूं हितां लॾे अरब में वञी रहियूं, तिन मां ज़ित, मेद, स्याबिता, अहासिरा, असाविरा, ब्यासरा, तकाकुरा यानी ठाकुर मशहूर आहिनि। सिंध जूं ही क़दीम ज़ातियूं जेकी सिंध क़ौम सां वास्तो रखंदड़ हुयूं, सारे अरब मसलन ओमान, मस्कत, क़तीफ़, बहरैन, क़तर, कुवैत ऐं बसरे खां सवाइ अरब जे रेगिस्तानी इलाइक़नि नजद ऐं विच अरब जे मके ऐं मदीने में घणाईअ में रहण लॻियूं। ज़ित ऐं मेद जंगजू ऐं फ़ौजी फ़न जा माहिर हुआ। ईरान जी फ़ौज में बि हू शामिल हुआ। बसरे जे भरिसां बतला जी माथिरीअ में हिननि जो वॾो तादाद रहंदो हो, जिते हू ज़राइत बि कंदा हुआ। पोइ लॾे हू इंताकिया में विया। हुननि जी कोशिश सां इराक़ ऐं शाम में सिंधी मींहूं पहुतियूं। हुननि बाद में इस्लामी दौर में वॾी तरक़ी कई। हू हिसाब किताब जा माहिर हुआ। जंगे जमल वक़्तु हिननि सिंधी फ़ौजुनि जे हिक वॾे वफ़द हज़रत अली अलैहिस्सलाम सां मिली खेसि अर्ज़ु कयो हो त तव्हां हक़ ते आहियो, असांजी मदद अव्हां खे आहे, नुसरत हमेशह हक़ जी थींदी आहे। इहो ॿुधी मौला अली अलैहिस्सलाम ॾाढो ख़ुशि थिया ऐं बसरे जो ख़ज़ानो संदन हवाले कयाऊं। अहिड़ी तरह ख़ुदि अरबनि जो बि सिंध सां तिजारती नातो हो। सैयद सुलेमान नदवी लिखे थो त अरब वापारी हज़ारें वरह अॻु हिंदुस्तान जे किनारे ताईं ईंदा हुआ ऐं हितां जे वापार ऐं पैदावार खे मिस्र ऐं शाम ज़रिए यूरोप ताईं पहुचाईंदा हुआ ऐं उतां जे सामान खे हिंदुस्तान जे भर वारनि ॿेटनि चीन ऐं जापान ताईं बि नींदा हुआ। मौलाना अबुल जलाल नदवी बि इहो साॻियो रायो रखे थो। संदसि चवणु आहे त क़दीम ज़माने में सिंध जा अरब दुनिया सां घाटा लाॻापा हुआ ऐं सिंध में केतिरियूं ई अरब क़ौमूं अची आबाद पिणु थियूं हुयूं। डॉक्टर मूसियो लेबान तमद्दुन अरब सुफ़ा नंबर 267 में लिखे थो त इस्लाम खां अॻु वारे ज़माने में सिंध जा माण्हू पंहिंजे मुल्क जी पैदावार खे अरब जे सामूंडी किनारे ताईं आणींदा हुआ। जंहिं वक़्तु यमन जे बंदरनि खां हिंदुस्तान ॾांहुं जहाज़ वञण लॻा। उहो ज़मानो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बअसत जे तमामु वेझो हो। उन वक़्तु जहाज़नि जूं क़तारूं ओमान ऐं बहरैन खां निकिरी सिंधु नदीअ ताईं पहुचंदियूं हुयूं। उन दौर में अबला यानी बसरा, हसार, यमन ऐं अदन सिंधी तिजारती सामान जूं मंडियूं हूंदियूं हुयूं। अरब जे वॾनि वॾनि बाज़ारुनि मसलन दोमतुल जंदल, सहार, अदबार, मसहर, राबिया, हज़रत मौत, ज़ुल्मजाज़, नज़ात, खैबर, मस्कर, मिना, हिजर, अताज़, अदन ऐं सनआ में हितां जा रहाकू ईंदा ऐं वेंदा ऐं ख़रीदो फ़रोख्त कंदा हुआ। सिंध मां ऊद, संदल, काफूर, लौंग, जाफ़र, फोटा, ऊनी सोटरी कपड़ा, मोती, ताड़े बांस ऐं बेद खां सवाइ ॿियूं बि केतिरियूं क़ीमती शयूं हुते विकामंदियूं हुयूं। उन्हनि ॾींहनि में यमन सिंध जे कपिड़े जो ख़ासि मर्कज़ हो, जंहिंजो ज़िक्र सैयद बलग्रामी तमद्दुन हिंद में बि कयो आहे। यमन मां सिंधी कपिड़ो अरब जे अंदरें हिस्से जहिड़ो क हिजाज़, इराक़ ऐं शाम में बि पहुचंदो हो, जितां यूरोप बि वेंदो हो। इहो ई सबबु आहे जो सिंध जे कपिड़े खे यमन या यमानी लिखियो वेंदो हो। कपिड़े खां सवाइ सिंध जूं गुॾियूं बि यमन में विकामंदियूं हुयूं। इन ई तिजारती मेल जोल जे करे ॿिन्ही मुल्कनि जे रहाकुनि जी पाण में ॼाण सुञाण वधी ऐं अरबनि ऐं सिंधियुनि हिक ॿिए जी ज़ुबान, लिबास, उथण वेहण, हथां के नालनि ते बि गहरो असर क़बूल कयो। क़ुरान शरीफ़ में काफूर, मुश्क, इंजील, बसर ऐं थूम जा नाला मिलनि था। अहिड़ीअ तरह सिंध जा रहाकू अरबुस्तान में पंहिंजो धाको जमाए चुका हुआ। जॾहिं कसरा नौशीरवान जो ज़मानो हो, तॾहिं उते बि ही सिंधी पंहिंजी बहादुरीअ खां मशहूर थी विया। संदन ताक़त ऐं बहादुरी हिन वाक़े मां ज़ाहिर थिए थी जो हिक भेरे ॾखण अरब में ईरान जे लश्कर खे शिकस्त मिली ऐं यमन ते हबशुन कब्ज़ो कयो। जॾहिं इन जो इतला ईरान जे शहनशाह कसरा खे मिलियो, तॾहिं हुन चयो त यमन ते कहिड़नि धारियनि माण्हुनि कब्ज़ो कयो आहे, सिंधियुनि या हबशुन। बहरहाल सिंध जा माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासआदत खां अॻु अरब दुनिया में पहुची चुका हुआ। मखदूम अमीर अहमद जो चवणु आहे त इस्लाम खां
अॻु सिंध जा बाशिंदा काबे पाक जी ज़ियारत लाइ वेंदा हुआ ऐं उते जे बुतनि जी पूॼा कंदा हुआ। हितां जा राजा ऐं महाराजा अरबी ॿोलीअ खां वाक़िफ़ हुआ ऐं अरबीअ में गुफ़्तगू पिणु कंदा हुआ। साॻियो रायो जनाब मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई बि पंहिंजे हिकु मज़मून में ज़ाहिर कयो आहे। इन मां मालूम थिए थो त सिंध सुवारीअ जा लाडला ऐं इस्लाम जा सचा सिपाही अरबुस्तान में पहुची नबी आख़िरुज़्ज़मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो इंतज़ारु करण लॻा हुआ। तारीख़ जो वरक़ शाहिद आहे त जॾहिं ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़हूर थियो ऐं इस्लाम जी तबलीग शुरू कयऊं, तॾहिं सिंध जे हिननि सोढनि ऐं सूर्यनि पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो साथ ॾिनो ऐं साणनि गॾु रहिया। हिकु हदीस तिरमिज़ी अबवाब अल मिसाल में आहे त अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु असहाबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिकु माण्हूअ खे ॾिठो, जंहिंजी शक्ल ऐं शबीह लाइ उन चयो त इन जो मुहांडो जाट या ज़ित वांगुरु आहे। इन मां मालूम थियो त सिंध जे माण्हुनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी करे मञियो ऐं इस्लाम क़बूल कयो। हाफ़िज़ इब्न हिजर अस्क़लानी अल असहाब में लिखे थो त हज़रत पीर ज़तन यानी सिंधी जेको हिकु माहिर तबीब हो, पहिरियों हिंदुस्तानी आहे जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में इस्लाम क़बूल कयो। रशीद हाशमी लिखे थो त हू क़ुर्ब ज़मानीअ सां गॾु क़ुर्ब मकानीअ जे लिहाज़ खां बि पहिरियों हिंदुस्तानी मुस्लमान आहे। हुन ई ज़माने में यमन जे ईरानी हाकिम बाज़ान इस्लाम क़बूल कयो। हुन हाकिम जी सरकर्दगीअ में सिंधी ज़ात असावरा बि यमन में रहंदड़ हुई। इन करे ही सभु सिंधी माण्हू मुस्लमान थी विया ऐं जॾहिं बाज़ान वफ़ात कई तॾहिं हू पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतिज़ाम हेठि ज़ेर बाफ़ बिन बदर जे हवाले कया विया। हुननि मां जेकी मशहूर हस्तियूं पैदा थियूं तिन मां सलमान फ़ारसी, मुअत्तज़िली आलम मूसा बिन यसार ऐं असवारी ख़ासि अहमियत रखनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंधी माण्हुनि खे चङीअ तरह सुञाणंदा हुआ। हिकु भेरे पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा कुराम पुछो त या रसूलल्लाह, अवां मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठो आहे? पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूसा अहिड़ो आहे जहिड़ो सिंधी माण्हू। हिकु ॿी तारीख़ी रिवायत में अचे थो त जॾहिं नजरान जा कुझु ईसाई पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलण आया ऐं मस्जिद नबवी जे दर ते गॾु थिया, तॾहिं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेनि ॾिसी सहाबा खां पुछा कई त ही केरु आहिनि। ईअं चवंदे ही लफ़्ज़ बि चयऊं त ॼणु सिंधी माण्हू पिया लॻनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत आहे त ज़मीन ते बहिश्ती दरिया 4 आहिनि, दजला ऐं फुरात इराक़ में, जेहून मिस्र में ऐं सेहून सिंध में। सैयद सुलेमान नदवी लिखे थो त सेहून सिंधू दरियाव आहे। सिंध जी अज़मत जा इहे ई सबब आहिनि जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिंध सां मुहबत कंदा हुआ। हिकु रिवायत में अचे थो त पाण नमाज़ अदा करे सिंध ॾांहुं मुंहुं मुबारक करे वेहंदा हुआ। असहाब कुराम जे पुछण ते फरमायूं त सिंध खां जन्नत जी हीर लॻे थी, जा मुंहिंजे दिलि खे सुधीर ॾिए थी। सिंध वारी जन्नत जी हीर बाबति तारीख़ुनि में अचे थो त तौरेत में जंहिंखे आसमानी जन्नत सॾियो वियो आहे सो सिंध जे घाटनि बाग़नि वारो मक़ाम आहे। तौरेत में सिंध खे अदन जो बाग़ चयो वियो आहे। बहरहाल हीअ आसमानी जन्नत खणी न आहे, पर तॾहिं बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़ल्ब मुबारक खे सुधीर पहुचाईंदी हुई। ऐं ग़ालिबन हिन वाक़े ॾांहुं ई शाइर मशरिक़ मुफ़क्किर इस्लाम अल्लामा इक़बाल इशारो कंदे चयो आहे त मीरे अरब को आई ठंडी हवा जहां से, मेरा वतन वही है, मेरा वतन वही है। इहो ई सबबु आहे जो पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं असहाब कुराम जी ज़ुबान मुबारक मां सिंध, सिंधी शयुनि ऐं सिंधी रहाकुनि जा नाला वरिता विया आहिनि। हदीसुनि में हिंदुस्तानी शयुनि जो ज़िक्र आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन किन हिंदुस्तानी शयुनि खे दवा ऐं इलाज तौर बि इस्तेमालु करण खां रोकियो आहे। इन ई मेल मेलाप जे करे इस्लाम जी तबलीग लाइ फ़िज़ा साज़गार थियण लॻी। इन करे अरबुस्तान में रहंदड़ सिंधी इस्लाम तरफ़ माइल थियण लॻा। किताब अजाइबुल हिंद जे सुफ़े नंबर 52 ते आहे त उहे माण्हू मुसलमाननि सां मुहबत कंदा हुआ ऐं उन्हनि ॾांहुं वधीक माइल हुआ। इन ई पंहिंजाइप पाड़ेसिरी ऐं प्यार वारे जज़्बे तहत आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं सन 6 हिजरीअ में ईरान, रोम, शाम ऐं हबश ॾांहुं ख़त मुबारक ऐं वफ़द मोकिलिया, तॾहिं पाण कमाल शफ़क़त फ़रमाए सिंध खे बि यादि कयऊं।
मखदूम अब्दुल वाहिद, मखदूम मोहम्मद हाशिम, अल्लामा जलालुद्दीन, अल्लामा मोहम्मद मलकानी, मौलाना अब्दुल्ला कुबर ऐं मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी साहिब सिंध जा इहे आलिम आहिनि जेकी सभई इन राय ते मुतफ़िक़ आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 असहाबी पंहिंजे ख़त मुबारक सां सिंध उमाणिया। उहे जॾहिं सन जे नेरून कोट में पहुता तॾहिं सिंध जा रहाकू संदन तबलीग खां मुतासिर थी इस्लाम जे दायरे में दाख़िल थी अहिड़ीअ तरह हुक्म जी इताअत करण लॻा जहिड़ीअ तरह पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि ख़त में हुकुम कयो हो। उन्हनि असहाबनि मां 2 असहाब सगोरा 9 सिंधी मुसलमाननि जो हिकु वफ़द वठी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में वापसि विया ऐं 3 असहाबी सिंध में इस्लाम जी इशाअत जे लाइ तरसी पिया ऐं हिते ई विसाल फरमायाऊं। संदन मज़ारूं हैदराबाद में आहिनि। काज़ी अतहर मुबारकपुरी पंहिंजे किताब अरब हिंद अहदे रिसालत में जे सुफ़े नंबर 191 ते बि इहा साॻी ॻाल्हि लिखी आहे। उन्हनि 3 असहाबनि सगोरनि जी कोशिशुनि सां ई हिते केतिरा ई सिंधी माण्हू मुसलमान थिया ऐं उहे असहाबी खेनि इस्लामी अहकाम सेखारींदा हुआ। अहिड़ीअ तरह उहे सिंध जा पहिरियां मुफ़्ती हुआ। मखदूम अमीर अहमद मरहूम लिखे थो त अरब ऐं सिंध जे क़दीम लाॻापन खे नज़र में रखी अक़ुल सलीम हिन रिवायत खे क़बूल करण लाइ तयारु थी वञे थो त असहाब सुवारा सिंध में आया आहिनि छो त सिंध जहिड़े पाड़ेसरी मुल्क ऐं क़रीबी तालुक़ रखंदड़ मुल्क खे पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशाअत इस्लाम लाइ नज़रअंदाज करे छॾीनि इहो खोड़ो ई नथो लॻे। मौलाना क़ासमी साहिब लिखे थो त सिंध जा केतिरा ई परवाना शमए हिदायत खां नूर पसण लाइ मदीने पहुची वेंदा हुआ। बरे सग़ीर जो जेको पहिरियों वफ़द हितां उसरियो हो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में पहुतो सो सिंधी वफ़द हो। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जमोल जवामे जी हिकु रिवायत आंदी आहे त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त हिकु ॾींहुं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि 2 वफ़द आया, हिकु सिंध मां ऐं ॿियो अफ्रीका मां, जिन रज़ा ख़ुशीअ सां इस्लाम ऐं फर्मा बरदारीअ खे क़बूल कयो ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ौल मुबारक खे चङीअ तरह ॿुधो। उन्हनि सिंधियुनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में के तोहफ़ा बि पेश कया जिन मां 2 जो ज़िक्र मिले थो। हिकु सिंधी कुकुड़ जंहिंजो तरीही जमाउल बहरैन में अहवाल मिले थो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिंधी कुकड़ तनावुल फरमाई ऐं उन लाइ पसंदीदगीअ जा लफ़्ज़ ज़ाहिर कयाऊं। ॿिए सिंधी तोहफ़े में अजरक जो नालो अचे थो जंहिं लाइ मौलाना गिरामी साहिब जो चवणु आहे त अजरक जंहिंखे अरबुस्तान में बरदेमनी चइजे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिबास मुबारक में शामिल हो। जीअं त सिंध जो कपिड़ो यमन खां थी हिजाज़ में ईंदो हो इन करे उनखे यमनी चइबो हो ऐं बर्द जो मतिलबु आहे चादर जेका सिंधी चादर अजरक हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ पाण सिंध जो कपिड़ो इस्तेमालु कयो मगर संदन हरम पाकनि पिणु सिंध जे कपिड़े खे इस्तेमालु करण जी सआदत बख़्शी। जीअं त लिसानुल अरब जे जिल्द नंबर 3 सुफ़े नंबर 223 में आयल आहे त हज़रत बीबी आयशा खे 4 कपिड़ा सिंध जा पहिरियल हुआ। ही रिवायत मौलाना क़ासमी साहिब नक़ुल कई आहे। मौलाना गिरामी साहिब जो चवणु आहे त हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे हुजरे जे दरवाज़े ते पर्दा टंगियल हूंदा हुआ जिन ते छर जो कमु थियल हूंदो हो। हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि लाइ नापसंदीदगीअ जो इज़हार फरमाए यानी पर्दनि लाइ छो त दरनि ते पर्दा असराफ़ ऐं ॾेखाज लाइ हूंदा आहिनि। इन करे हुकुम कयाऊं त इहे लाहे फाड़े विहाणनि जूं छियूं कयूं वञनि। संदन हुकुम मूजिबि ईअं कयो वियो। उहे कपिड़ा सिंध जा कारीगर ठाहींदा हुआ जिन खे छेट सॾियो वेंदो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हरम पाक जो इलाज बि सिंधी तबीब कयो। जनाब डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी इमाम बुखारीअ जे हवाले सां लिखियो आहे त हिकु दफ़े हज़रत बीबी आयशा बीमार थी पई। संदसि भाइटनि हिकु ज़ित सिंधी तबीब खे इलाज जे लाइ घुरायो। मतिलबु त सिंध सुहारीअ जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गहरो लाॻापो रहियो ऐं संदनि ई दुआउनि सां सिंध सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल थी। इन लाॻापे जो ई इहो नतीजो निकितो
जो हिते अहिड़ा आलिम पैदा थिया जिन क़ुरान ऐं हदीस में उहे ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं जेकी इन सिलसिले में पेड़ जो पत्थर मिसल आहिनि। क़ुरान शरीफ़ जो सारी दुनिया में पहिरियों तर्जुमो सिंधी ॿोलीअ में थियो, जेको राजा महरूक बिन राइक़ जे ॾींहनि में मंसूरा सिंध जे अरब हाकिम अब्दुल्लाह बिन अब्दुल अज़ीज़ जे हुकुम सां हिकु इराक़ी आलिम कयो, जेको सिंधी ज़ुबान जो हिकु वॾो ॼाणू ऐं शाइर हो। उन राजा ते हिन तर्जुमे जो एॾो असरु थियो जो सूरह यासीन जी हिकु आयत जो तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधी तख़्त तां लही अची पट ते वेठो ऐं ख़ुदा जे ख़ौफ़ खां अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदो रोइण लॻो। उन खां पोइ हदीस जो नंबर अचे थो। हिन इल्म में जिन सिंधी आलमनि कमाल हासिल कयो तिन में इमाम औज़ाई, अबू मुअश्शिर सिंधी, अबू बकर अहमद बिन सिंधी, असलम बिन संदी, अबू इब्राहिम इस्माइल बिन ईसा बिन फरह सिंधी, अबू नसर सिंधी, अबू अब्दुल्लाह, अबू जाफ़र बिन इब्राहिम देबली, मोहम्मद हयात अल संदी वग़ैरह। हिननि आलमनि अरबीअ में सवें किताब लिखी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजे दिली लॻा जो चिट्टो सबूत पेश कयो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुतूत मुबारक खे देबिल जे हिकु सिंधी आलिम मुरतिब कयो। बुखारी शरीफ़ जी शरह लिखण में जेको कमाल अबुल हसन सिंधी खे हो उन जो एतराफ़ अरब व अजम ॿिन्ही कयो। इहो ई सबबु आहे जो हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो त सिंध उहा सरज़मीन आहे जितां इल्म जो सिजो विरियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिंध जी अक़ीदत ऐं मुहबत जो ही नतीजो निकितो जो हितां जे माण्हुनि अरबनि सां मिटियूं माइटियूं कयूं। तारीख़ुनि में अचे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साहिबज़ादे इमाम ज़ैनुल आबिदीन जी वालिदा माजिदा सिंधी हुई। मुहम्मद बिन अली बिन ज़ैनुल आबिदीन जी वालिदा बि सिंधी हुई। इन मां मालूम थियो त अरब ऐं इस्लाम जी सभ खां शरीफ़ ऐं मुक़दस ख़ानदान खे पैदा करण में सिंध जो हथु आहे। इन करे सिंध खे सैयद सुलेमान नदवी अहले बैत जो नानाणो घर सॼो आहे। तारीख़ में अचे थो त करबला जे मैदान में 72 ॼणनि जे टोले में कुझु सिंधी बि हुआ जिन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॾोहटाण ते सिर क़ुर्बान कया। अली असग़र बिन ज़ैनुल आबिदीन, अली बिन इमाम हुसैन जी वालिदा माजिदा बि सिंधण हुई। अली असग़र बिन ज़ैनुल आबिदीन, अली बिन इमाम हुसैन जी वालिदा माजिदा बि सिंधण हुई। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैहि बि सिंधी नस्ल सां वास्तो रखंदड़ हो। मतलब त सिंध सुहारी हिन ॾस में हड़ां तोड़े वड़ां इस्लाम सां पंहिंजी अक़ीदत, मुहबत ऐं वफ़ादारी ॾेखारी आहे। हिन वक़्तु बि सिंध में इस्लामी फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते वॾो कमु थियो आहे ऐं अञा बि थींदो रहंदो। सिंध इन कम में पुठि ते न पवंदी। दोस्तो, उमेद कजे थी त हीअ तारीख़ी ॼाण अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं अव्हांखे ख़बर पइजी चुकी हूंदी त असांजो माज़ी छा रहियो आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ तारीख़ी ॼाण पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां शेयर बि ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।